खीर भी कुदरत जी एक नेमत है। देसी खीर इंसान लाइ बेहतरीन ग़ज़ा है जेका इंसानी सेहत के ताक़तवर ऐं तंदुरुस्त रखंदी है। खीर लाइ रब पाक जानवर जी सूरत में हलाल जानवर पैदा कया आहिनि जंहिंजो खीर पीतो वेंदो आहे ऐं गोश्त खाधो वेंदो आहे। उन हवाले सां वधीक ॾिसूं था राज़ी दरो मां अंसार अहमद मीराणी जी हिन रिपोर्ट में। देसी खीर भी कुदरत जी एक नेमत है। देसी खीर इंसान लाइ बेहतरीन ग़िज़ा है जेका इंसानी सेहत के ताक़तवर ऐं तंदुरुस्त रखंदी आहे। देसी खीर लाइ रब पाक जानवरनि जी सूरत में हिलाल जानवर मेहूं गऊं ऐं बकरियूं पैदा कयूं आहिनि। उन्हनि हिलाल जानवरनि मां हर इंसान खीर भी पींदो आहे ऐं उन्हनि जो गोश्त भी खाईंदो आहे। उन्हनि जानवरनि जो खीर पीअण सां इंसानी जिस्म में ताक़त पैदा थींदी आहे ऐं उहो इंसान कॾहिं भी कमज़ोर या बीमार न थींदो आहे। खीर पीअण लाइ हर इंसान पंहिंजे घरनि में उहो हिलाल जानवर मेहूं गऊं बकरियूं पालींदो आहे। जॾहिं त उन खीर मां ताज़ो ॾही मखण भी तयारु करे खाईंदा आहिनि ऐं उन मखण मां देसी घी भी तयारु कंदा आहिनि जेको सेहत लाइ हिकु ताक़तवर ग़िज़ा भी आहे। ऐं काफ़ी ग़रीब मिसकीन पोरियत मालवंद माण्हू खीर मखण लस्सी देसी घी विकिरो करे पंहिंजे बचनि जो ऐं घर जो सफ़र गुज़र कंदा आहिनि। जॾहिं त काफ़ी नंढनि वॾनि शहरनि में वॾा फार्म भी मौजूदु आहिनि जिते खीर रोज़ानो टननि जे हिसाब सां नंढनि वॾनि होटलनि ते चांहि ऐं ॾहीअ लाइ विकिरो कयो वेंदो आहे ऐं खीर में काफ़ी शयूं मिक्स करे खाधियूं वेंदियूं आहिनि ऐं खीर मां देसी माओ भी वॾे मक़दार में तयारु कयो वेंदो आहे। उहो खीर माओ सिंध समेत ॿाहिरि मुल्कनि में विकिरो कयो वेंदो आहे। काफ़ी कारोबारी माण्हू उन्हनि हिलाल जानवरनि खे गऊं मेह बकरियुनि मां खीर सां गॾु उन्हनि जा बचा भी वठंदा आहिनि ऐं उन्हनि बचनि मां नसुल वठी वॾा कंदा आहिनि ऐं उन्हनि खे पाले वॾो करे ईद उल अज़हा लाइ भी विकिरो करे कारोबार कंदा आहिनि। ऐं खीर लस्सी ॾही मखण गोश्त हर इंसानी सेहत लाइ बेहतरीन ग़िज़ा आहे जेका हर इंसान सदियुनि खां खाईंदो पीअंदो अचे थो।